सिंध मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज जी हिमायत में रैलियूं कढियूं वेयूं आहिनि, मिठायूं विरायूं वयूं। हैदराबाद, शहदाद कोट, तलहार, आदिलपुर, छोर, पढ़ीदन, पिथोरो ऐं वगण में सियासी समाजी धुरियुनि पारां रैलियूं कढियूं वयूं। अॻवाननि चयो त पाक फ़ौज भारत खे अगराई जो मुंहतोड़ जवाबु ॾेई पाकिस्तान जो ॻाढ ऊचो कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाक फ़ौज जी हिमायत में रैलियूं कढियूं वेयूं आहिनि। आदिलपुर मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद कलवर खां तफ़सील मालूम कयूं था। जी माजिद कलवर। जी बिल्कुल, सिंध जे ॿियनि शहरनि जीअं आदिलपुर शहर में माईराणीअ खां आदिलपुर सिंध प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में वॾे शहर ने वॾे अंग में शिरकत कई। आदिलपुर टाउन कमेटी वाइस चेयरमैन अब्दुल गफ़ार कलर, जू पंचायत अॻवान उस्ताद बलीराम, मुकेश अशोक कुमार, चंद्रलाल, पवन कुमार, शेरी हथियार अॻवान मुजीब रहमान कलोड़, तारक कलोड़, एजाज मलिक, मुनीर कलोड़ ऐं ॿियनि माता जी मंदिर खां आदिलपुर सिंध प्रेस क्लब ताईं हिते रैली कढी वई। रैली में वापारी एसोसिएशन अॻवान ॿिनि शिरकत कई। रैली में इन मौक़े ते अॻवान चयो त भारत मुसलसल पाकिस्तान जे अंदरि मासूम शहरनि ऐं सिविल आबादी खे निशानो बनाए रही आहे ऐं पाकिस्तान जी जेमन खे पिणु नुक़सानु पहुचाए रही आहे, जेको अमल आलमी कोर्टनि जी सख़्त खिलाफ़वर्ज़ी आहे। तंहिं करे इन अक़वाम मुतहिदा घुर्जे त फौरी नोटिस वठी भारत ख़िलाफ़ सख़्त क़दम कया वञनि। हिन चयो त पाकिस्तान जी फ़ौज सां असां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद, इंडिया मुर्दाबाद नारा आया। जी महिरबानी जी माजिद कलवर।